विरासती सखर खां कराची एम्बुलेंस में इलाज लाइ खणी वेंदड़ 35 सालनि जी औरत रूबी अली यूसुफज़ई विरासती भरिसां ओचितो तबियत ख़राब थियण बाद विरासती इस्पताल आंदो वियो जिते हू फ़ौत थी वई। इस्पताल में मौजूद डॉक्टराणी पारां औरत जे फ़ौत थियण जी तस्दीक बाद इस्पताल मां औरत जो लाश वारसनि हवाले कयो वियो। इन सिलसिले में फ़ौती औरत जे मुड़ुसु मोहम्मद अतीक पठाण ॿुधायो त असां पुराणे सखर जा रहवासी आहियूं। फ़ौती औरत मुंहिंजे घर वारी हुई जंहिंखे रगुनि जी सखिड़िजी वञण वारी बीमारी हुई, जंहिंजो इलाज गुज़िरियल 5 सालनि खां कराची जे जिन्ना इस्पताल मां हलंदड़ हो, जितां असां हर महीने दवा वठी ईंदा हुआसीं। गुज़िरियल राति घरवारी जो ओचितो तबियत ख़राब थी, जंहिं बाद हुनखे असां मक़ामी डॉक्टर खे ॾेखारियो, जिते घरवारी जी हालत नाज़ुक हुजण सबबि डॉक्टरनि पारां हुनखे कराची खणी वञण जो चयो। जंहिं बाद असां हुनखे कराची खणी वञी रहिया हुआसीं त विरासती भरिसां ई फ़ौत थी वई। हिन वधीक ॿुधायो त फ़ौती औरत खे 3 न्याणियुनि जो औलाद बि आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।